हाँ, म्यूज़ियम जो है इसकी बुनियाद यहाँ एक पत्थर नस्ब है जिस पे 19 मई 1959 में जो ना ये गवर्नर मगरबी पाकिस्तान। हाँ, ये वो पत्थर है जिसका मैं जिक्र कर रहा था कि ये म्यूज़ियम की जो बिल्डिंग है 1959 में 59 में जो है वो बिल्डिंग का ये संग बुनियाद रखा था और उसके बाद जो है फिर वो कॉलोनी का इस तरह रखा गया 1961 में। 1961 में इसकी कॉलोनी बनी और 59 में जो है वो म्यूज़ियम इस्टेब्लिश हुआ। लेकिन उसके बाद इससे पहले मेरे जहाँ तक इल्म में है, क्योंकि मैं 1977 में यहाँ आया, तो उससे पहले कहते हैं कि डायरेक्टर यहाँ ताज सराई साहब डायरेक्टर थे, बलोच साहब थे, तो उसके बाद फिर ज़फ़र काज़मी साहब असिस्टेंट डायरेक्टर यहाँ के हुए। उस ज़माने में जो है ना ये म्यूज़ियम था अंडर में एजुकेशन के, तो डायरेक्टर एजुकेशन डायरेक्टर होते थे और असिस्टेंट डायरेक्टर जो है म्यूज़ियम का डायरेक्टर होता था। तो उस वक्त यहाँ कुछ भी नहीं था कि मेरे हिसाब से यहाँ जो है ना एक बिल्डिंग में जिसमें आजकल ज़फ़र काज़मी आर्ट गैलरी है उसमें लाइब्रेरी होती थी और वो उसका ताल्लुक़ भी एजुकेशन से ही था, और एक हॉल था जिसके अंदर जो आवर स्ट्रगल फॉर फ्रीडम गैलरी थी और इस आर्कियोलॉजी गैलरी और इस तरह की गैलरी थी। और उससे पहले तो मैं समझ रहा हूँ कुछ भी नहीं था, क्योंकि काम ही हमने आके ज़फ़र काज़मी साहब के साथ किया। मैं था, खान मोहम्मद बलोच और हाजी खान और मरहूम जो है अली रज़ा शाह होते थे, तो उन्होंने हमने काज़मी साहब के साथ काम किया रात दिन लग के। फिर इसकी शक्ल कुछ देखने जैसी हुई ना। उससे पहले तो ये खाली गैलरी पड़ी थी, अब वो हो सकता है उस वक्त इस्टेब्लिश हो रहा था क्योंकि ज़्यादा अरसा तो नहीं हुआ था। लेकिन फिर सामान काफ़ी ज़्यादा कलेक्ट किया काज़मी साहब ने, मुख्तलिफ़ कबीलों से वो सामान ले गया है। और मुझे जो शर्फ मैं तो समझूंगा कि हसन अली अफंदी जो आजकल टाउन है वहाँ हसन अली अफंदी महल था, तो वहाँ से भी हम कुछ सामान ले गया थे। काज़मी साहब ने कहा था, तो वो उस ज़माने में मैंने उनका महल भी देखा। वो आजकल जो हसन अली अफंदी टाउन है बिजरा पुल के पास, वहाँ से सामान हम काफ़ी ले के आए। उनका पियानो लाए, इस तरह की चीज़ें म्यूज़ियम में रखी हुई हैं। हिकिड़ो असांजे सिंध में पंहिंजे हर सिंधी जे घर में झंडी जो पींघो हूंदो आहे। इहा हिकिड़ी मशहूरु ॻाल्हि आहे असांजे सिंध जी हर घर जी। त हिकिड़ो दफ़ो चई त खानमंद इहो जेको सो झूलो ठाहे, पर झूलो जेको ठाहे पर वॾो ठाहे, पोइ 15 फुट वॾो झूलो ठाहियोसीं जेको चई त इहो कीअं थींदो ऐं झंडी जो पोइ उनखे मूं बज़ारि त झंडी जो जहिड़ो कर काठ ते झंडी थियल आहे, पर उहो काठ जो कोन, मूं लोह मां उहो सॼो वेही ठारायो ऐं हुन ते पेंट करायो बिल्कुलु हू बहू। अॼु ॾींहं ताईं उहो झूलो सिंध म्यूज़ियम जे मेन हॉल में रखियल आहे, तव्हां ॾिसी सघो था। वो झूला भी मैंने वो बनाया जो पूरे पाकिस्तान में इससे बड़ा झूला कोई नहीं होएगा। ये देख रहे हैं जैसे कि मैंने बताया झूला ये काज़मी साहब ने स्केच किया था फ्लोट के लिए। ये पूरा लोहे में बना हुआ है। इसकी गुलकारी जो है झंडी का काम ये हाला से करवाया था, बाकी ये पाइपों में बना हुआ है लोहा। पूरे पाकिस्तान में, पूरी दुनिया में इससे बड़ा झूला नहीं है। ये सब पाइप का, और ये फ्लोट पे हमने 23 मार्च फ्लोट के लिए बनाया था। तकरीबन ये जो है 1994 की बात है। अल्लन फ़कीर को इसके ऊपर बिठाया गया था फ्लोट में। ये सब एरिया जो है काज़मी साहब इसके ये लकड़ी के हैं, ये पूरा पाइप है, ये लकड़ी है। इसको काम हालांकि कारीगरों से कराया गया है। तमाम बहुत बड़ा झूला, पूरी दुनिया के अंदर झंडी का ऐसा झूला नहीं है।
एक एक पीस अलहदा इसका हो जाता है। कितनी दफ़ा हम लाहौर भी इसको लेके गए, कराची भी लेके गए, मीरपुर भी लेके गए, इस्लामाबाद भी लेके गए फोल्डिंग करके। और आर्मी में भी एक प्रोग्राम था छानवी, ये अपने आर्मी हैदराबाद में आर्मी में, उधर भी हम ये लेके गए थे पीस पीस करके। फोल्डिंग है ये, एक एक पीस खुल जाता है। मां पंहिंजे उस्ताद जी मिनीचर खां तमामु घणो मुतासिर थियुसि, जेको हर कंहिंखे आउं ठाहींदे कोन थो ॾिसां। हिकिड़े दफ़े आज जो टुकड़ो हो, उहो तक़रीबन ॿ 2.5 इंच ऐं बाए 3 इंच एतिरो पीस हो आज जो, जेको चई त हाथी जे ॾंद जी प्लेट आहे, उन ते चई पाऊं मिनीचर ठाहे ऐं ज़ुल्फ़कार जी फोटो खे आउं गिफ्ट कंदुसि। उन ते वेठो कमु करणु, पर जंहिं महिल बि उनखे कलर हणे थो उन ते कलर बीहे ई न पियो। तंहिंखां पोइ सोचे पोइ चई त बेदो वठी अचिबो। बेदो वठी आयो ऐं पोइ उन बेदे खे जेको सो उनजी अछी टिकी उनजी कढी, पोइ उन मां बुर्श खे ॿोड़े ऐं पोइ उन सां डायरेक्ट, इहा हूंदी हुन में आदत त डायरेक्ट मिनीचर बि डायरेक्ट ईअं ठाहींदो हो, ऐं ईअं नथो ॾिसां अॼुकल्ह कंहिंखे बि। ऐं पोइ उहो ठाहे पोइ हिकिड़ो सुहिणो हिकिड़ो बॉक्स वेलवेट जो ठाराए उन में रखी ऐं पैक करे पोइ उहो भुटे साहब खे गिफ्ट कयो हुई। मिनीचर जेको असांजो उस्तादु ठाहींदो हो, ऐं उन खां तमामु मुतासिर थियुसि, छो हर कंहिं आर्टिस्ट खे मूं अहिड़ी तरह मिनीचर ठाहींदे कोन ॾिठो। हुनजो कमाल इहो हो त हिकिड़ो विज़िटिंग कार्ड जेको हूंदो आहे, उन साइज़ जा प्लेन कार्ड वठी ऐं उन ते ठाहींदो, ऐं अक्सर हू पंहिंजे सिंध कल्चर ते कमु कंदो हो। मिसाल के तौर फ़नकार पटको ॿधियो वेठो आहे, सुरंदबो वॼाए ऐं मुरली पियो वॼाए या नड़ पियो वॼाए, उहो इन ते कमु कंदो हो, इन ते ठाहींदो हो। पर हिकिड़ी ॻाल्हि हुन में ख़ूबी मूं इहा ॾिठी त कॾहिं बि जेको मिनीचर ठाहीं उनखे स्केच कोन कंदो हो। इहो पहिरियों वाहिद माण्हू आहे जेको बग़ैर स्केच कंदे हू कमु कंदो, बुर्श खे डायरेक्ट कलर मां ॿोड़े ऐं उन सां ई सॼो कंप्लीट कंदो मिनीचर, जेको आउं तमामु घणो मुतासिर थियुसि। साईं जा जेके बि मिनीचर ठहंदा सो जस्टिस फेरोज़ नाना उहो साईं खां जेके बि ठाहींदो उहो उन खां खणी ईंदो हो। हिकिड़ो जेको मिनीचर जेको मूं साईं खां वरितो सो मूं ॾाढो, छो जो आउं ॾाढो उन शइ खां मुतासिर त मूं उनखे ॾाढो संभाले रखियो ऐं वरनि खां वठी संभाले रखियलु हो। ऐं जॾहिं साईं जो डायरामा ठहियो पिए तॾहिं मूं चयो त लिकाए शइ हुनजी महिनत थियल लिकाए ऐं रखंदुसि त उन सां छा थींदो, सिर्फ़ु आउं अकेलो ॾिसंदुसि, इन खां बहितर आहे हुनजी अमानत जेका डायरामा में रखी वञे त इहो बि दुनिया फ़न हुनजो ॾिसे।
नालो फयाज़ हुसैन आहे, बाबा जो नालो सुफ़ियता मोहम्मद। ऐं असुल जेको ॻोठु आहे असांजो उहो आहे तौसा शरीफ़, तालको देरा गाज़ी ख़ान। बाबा मुंहिंजा जेके आहिनि शुरू जवानी में ई हिते अची विया हैदराबाद, ऐं हिते ईदगाह में मौज़नि जी ड्यूटी हुयनि। ऐं मुंहिंजो ज़ाहिर बचपन हिते गुज़रियो, सो जीअं नौकरी जे लाइक़ु थियसि, मिसाल कमाइण जे लाइक़ु थियासीं साईं काज़मी साहब वटि पंहिंजे इदारे में 15/5/1985 में नौकरी जो ऑर्डर ॾिनो मूंखे, कुर्ब कयूं इहो पंहिंजो, छो जो मुंहिंजे बाबा सां दोस्ती हुयनि, दोस्त हुया मुंहिंजे बाबा जा। जेॾीमहिल हिन इदारे में साईं वटि जेॾीमहिल आउं आयुसि त सम्झ त ईअं हुयो जीअं हिकिड़ो इंसानु साफ़ु हिकिड़ो पनो हूंदो आहे, का शइ लिखियलु न हूंदी आहे, जीअं ईअं हुयसि, न ॻाल्हाइण जी ख़बर, न उथण जी ख़बर, न वेहण जी ख़बर। मुंहिंजी साईं सां न पर बल्कि म्यूज़ियम में अचणु थियो 1987 जे डिसंबर या नवंबर जो शायदि महीनो हुओ। मां म्यूज़ियम में अची हैरान थी वियसि हलियो त हीउ म्यूज़ियम कीअं ठाहियो आहे, जंहिंमें रुॻो गुलो गुलज़ार, छा गेंडे जा गुल, छा गुलाब जा गुल। मां हैरान थी वियसि हलियो। 1988 जे अप्रैल में मुंहिंजी साईं सां मुलाक़ात थी ऐं मां ॾाढो हैरान थियुसि साईं जी शख़्सियत खां, हुनजी टोपी, कैप ॾिसी, हुनजा वार ऐं हुनजी शख़्सियत ॾिसी ॾाढो मुतासिर थियुसि। उन खां पोइ मुंहिंजो मुसलसल साईं वारनि वटि अचणु वञणु हूंदो हुयो। बसि न्याज़मंदी थी वेली साईं जे नंढड़े सां मुलाक़ात थी, वरी साईं सां वरी मोहबत थी वेली साईं यावर अली काज़मी साईं सां, त मुसलसल अचणु हूंदो हुयो। पोइ हिकिड़े दफ़ा मां जॾहिं साईं जे घरां थी ऐं वापसि वरियसि पिए त साईं आयो पिए म्यूज़ियम मां कॉलोनी वारे पासे, त मूंखे सॾु करे साईं चयो त बाबा इहो नौकिरी कंदे हुसन बख़्श? मूं चयो हा बाबा साईं बेरोज़गार आहियां, नौकिरी कंदुसि। मुंहिंजी उमिरि 19 साल हुई, त मां जीअं जो हुनखे साईं खे अर्ज़ु कयो हा साईं, त साईं चयो सुबुह जो बाबा हलियो NIC जी कापी खणी त तोखे एज़ ए गार्ड जी नौकिरी मां ॾियां थो। मां एज़ ए गार्ड जी नौकिरी ॿिए ॾींहुं मूंखे साईं ऑर्डर ॾिनो, मां गार्ड जी नौकिरी कई। जीअं मां ॿिए ॾींहुं आयुसि त मूंखे साईं चयो बाबा हीअ ऑर्डर अथई ऐं नौकिरी हाणे खां हींअर खां करणी आहे। मूं चयो साईं मां घर ई कोन ॿुधायो। चई अड़े भाड़िया भेणा, सिंधी माण्हू तव्हां ईअं त लिबाग आहियो, घर कोन ॿुधायो, वेह नौकिरी ते। हा मां वेही रहियुसि 2 बजे खां वठी ऐं मुंहिंजी शाम जो 6 बजे ताईं जेको आहे सो साईं ड्यूटी हुई। ईअं असांजो वक़्तु गुज़रंदो वियो साईं सां असां तमामु वेझड़ाप थींदी वई। साईं मौसम हुआ असांजा, ऐं असांजा ईअं सम्झो त सियारे जी जॾहिं मौसम थींदी त असांखे ईअं चेक कंदा त बाबा अंदरां कुझु पातल आहे न, असां चवंदासीं साईं बिल्कुलु पातल आहे। ऐं मथो अक्सर चवंदा बाबा ढकियो सियारे में, त सीउ जेको आहे सो हिकिड़ो मथे खां लॻंदो आहे, ॿियो लॻंदो आहे छाती खां। अहिड़े हिसाब सां असांखे तमामु माना पंहिंजे जीअं वॾो घर जो हिकिड़े पंहिंजे औलाद सां हलंदो आहे, ईअं असां सां हलंदा हुआ। जैसे मैं सिंध म्यूज़ियम में 1977 में आया, उसके बाद 78 79 में यहाँ जो है ना साद कैन की नुमाइश थी। साद कैन जो आर्टिस्ट हैं खिताती के, उनकी नुमाइश थी काज़मी साहब के साथ, उसमें मैंने काम किया। तो यहाँ के अल्लाह बख्श सुमरो साहब जो कमिश्नर थे, काज़मी साहब डायरेक्टर थे, तो उन्होंने वो एक सर्टिफिकेट मुझे दिया 1979 में। वो सर्टिफिकेट जो है ना वो मेरे लिए एक यादगार सर्टिफिकेट है। लेकिन मैं अक्सर ये म्यूज़ियम में 40 साल सर्विस होने को आई है, तो मैं कहता हूँ सिंध म्यूज़ियम नहीं बल्कि सिंध प्रोविंशियल म्यूज़ियम इसका नाम रखा हुआ था। तो अब लोग अक्सर जो है ना वो इसको कहते हैं सिंध म्यूज़ियम, लेकिन मैं तो कहता हूँ सिंध प्रोविंशियल म्यूज़ियम है। और मैं अक्सर एप्लीकेशनों में भी अपने लिखता हूँ सिंध प्रोविंशियल म्यूज़ियम। लेकिन AB सुमरो साहब जो है ना वो हमारे चेयरमैन भी थे म्यूज़ियम के, और काज़मी साहब डायरेक्टर थे उस ज़माने में। तो ये सिग्नेचर भी काज़मी साहब के हैं इसमें मौजूद, और AB सुमरो साहब के भी मौजूद हैं। कमिश्नर हैदराबाद थे और हैदराबाद के चेयरमैन हमारे म्यूज़ियम के चेयरमैन थे ना उस वक्त। सिंध म्यूज़ियम जो है वो अपने बोर्ड ऑफ गवर्नर्स के उसके तहत चलता था। उसमें अब्दुल हमीद आखुन साहब वो भी इसके सेक्रेटरी थे, और काफ़ी साहब AB सुमरो साहब चेयरमैन थे, और BA कुरैशी जो लाहौर म्यूज़ियम है उसके जो डायरेक्टर थे वो भी हमारे इसके मेंबर थे, और जुल्फ़कार अली शाह जामोड़ जो हैं वो भी मेंबर थे हमारे बोर्ड ऑफ गवर्नर्स के। तो इस तरह काफ़ी शख्सियत जो है ना वो उसमें उनको देखने का भी शर्फ मिला, उनसे मिलने का भी, और मेरे लिए ज़िंदगी का पहला सर्टिफिकेट था। उसके बाद माशाल्लाह काम इतने किए कि सर्टिफिकेटों का तो ढेर लगा हुआ, अंबार लगा हुआ है ना। साईं खे मूं साईं जा तक़रीबन इलाही रूप हुया। साईं हिकिड़ो दरवेश टाइप जो माण्हू हुयो।
साईं जा मूं ॾिठा त हिकु टाइम हुयो भिक्षा जो मेलो स्टार्ट थियो, अञा स्टार्ट कुझु ॾींहं हुया। अब्दुल हमीद आखूं साहब फ़ोन कई त बाबा इहो ज़फ़र साहिबु साईं खे चवंदो ॾाढा ही बरसाति हले पई पूरे सिंध में, कराची में जिथे किथे हले पई, ऐं तव्हां हाणे भिक्षा जो मेलो पंहिंजो कीअं थींदो? त साईं मूंखे फ़ोन होल्ड करायो ऐं ॿाहिरि निकिरी आयासीं ऐं मूंखे चई त सोलंगी अचो पाण ॿाहिरि जंहिं महिल आयासीं त उहो केप लाहे मथे ॾिसी ऐं अलाह पाक ॾे मथे निहारे ऐं चई त वरी हलिया जंहिं महिल फ़ोन ते ॻाल्हाई, चई हमीद बाबा मींहुं बीह रहियो। साईं हमीद चयो साईं मींहुं त हिते बि वसे पियो, कराची में मींहुं कीअं बीह रहियो? साईं पोइ उहो मींहुं थोरी देरि में बीह रहियो, भिक्षा जो मेलो स्टार्ट थियो, उन खां पोइ भिक्षा जो मेलो कंप्लीट थियो। साईं चयो उन खां पोइ मुंहिंजी ज़िमेदारी न आहे। पोइ उन खां पोइ मींहुं एतिरो पियो जो बेअंदाज़ मींहुं पियो। अहिड़ियूं कुझु ॻाल्हियूं दरवेश आहियूं हुन में हुयूं जेके पेशन हुयूं कंदो हुयो त बिल्कुलु साबित ऐं सही थींदियूं हुयूं। ॿियो त साईं जन जॾहिं बि ऑफिस में ईंदा त पंहिंजे ऑफिस में तमामु घटि वेंदा हुआ ऐं सभिनी खे सेखारण जी कोशिशि कंदा त माली जो कमु कीअं थींदो आहे ऐं बेलदारी जो कमु कीअं थींदो आहे। कॾहिं कॾहिं त पाण बेलचो या चंजूर वठी बि उहो जेको आहे सो जीअं कोशिशि कबी आहे त कंहिंखे सेखारियां, ईअं सेखारण जी कोशिशि कंदा। ऐं टेक्निकल स्टाफ वारनि खे उन में जमशेद हुयो, सूफ़ी हुयो या अली रज़ा शाह वारा हुया, उन्हनि खे बि साईं हद खां वधीक कोशिशि कई त उन्हनि खे कमु सेखारे वञे। आयसि त शुरू वारा जेके आहिनि 85 खां वठी 2 साल 87 ताईं शायदि जेको आहे उहो ईअं ई गुज़रिया साईं खां परे परे, छो जो साईं जो डपु हूंदो हुयो। उहो हिकिड़ो अजब वाक़ियो जेको थिए थो साईं खे, साईं जे वेझे थियण जो। जॾहिं ऑर्डर मिलियो मूंखे जॉब जो त एज़ ए माली पोस्ट ख़ाली हुई, साईं मूंखे हुनजो ऑर्डर ॾिनो माली जी पोस्ट ते, पर ड्यूटी मूंखां माली जी न वरितऊं। ड्यूटी मूंखे शुरू में पियोन रहियसि ऑफिसनि में, मुख़्तलिफ़ जेके असांजा ऑफिसर हुया उन्हनि वटि रहंदो आयुसि पियोन जी ड्यूटी में। पोइ कुझु वक़्तु जॾहिं गुज़रियो वधीक त हालात ख़राबु थिया, शायदि 87-88 में हालात ख़राबु थिया त चौकीदारी में पोइ मुंहिंजी ड्यूटी लॻी। छो इन ड्यूटी में ज़ाहिर आहे साईं सां, छो ड्यूटी मुंहिंजी 2 खां राति जो 10 बजे ताईं ड्यूटी हूंदी ऐं साईं जो अक्सर इहो टाइम ऑफिस में ई गुज़रंदो हुयो या शाम जो बि ऑफिस में ईंदा हुया। सो साईं सां थोरो वेझड़ाप थी इन ड्यूटी जे करे। वाक़ियो हिकिड़ो जेको थियो जेको शेयर करणु चाहींदुसि त जिथां साईं जो फैज़ शुरू थियो मुंहिंजे लाइ, इहो मुंहिंजा नसीब। सो हुजां ड्यूटी ते या 2 खां 10 बजे वारी ड्यूटी ते हुयसि, इशा जी नमाज़ जो टाइम थियो त साईं जे ऑफिस में मूं वरी सोचियो त हिते अंदरि नमाज़ पढ़ी वठां। साईं अञा आया कोन हुया, हुयो त साईं ईंदा ज़रूरु, पर होॾीमहिल टाइम हुयो। नमाज़ पढ़ी थोरो वरी ख़्यालु थियो थोरी चेल सिधी कयां। जीअं चेल सिधी कयमि त साईं मूंखे निंड अची वई, मथां साईं अची विया। हू हाणे ॻोल्हे साईं हेॾां होॾां, चौकीदार असांजो केॾांहुं वियो हलियो, पोयां लाइब्रेरी वारे पासे विया, उतां चौकीदार खे सॾु कयूं, दादा फयाज़ कोन्हे, ड्यूटी ते फयाज़ हुयो। चयोसीं मूंखे त का ख़बर कान्हे। ॻोल्हंदा साईं वापसि। हाणे साईं माना कमिश्नर सां ॻाल्हाइण वारा हुया, अॼु बि मिसाल इंतिज़ाम आहे, असांजो चौकीदार हालात अहिड़ा आहिनि जो चौकीदार असांजो गुम थी वियो आहे। सो मुंहिंजे कननि ते साईं जो आवाज़ु पुॻो खिड़की मां, ऑफिस जी खिड़की मां। मुंहिंजी अखि खुली, दिलि में सोचियो मुंहिंजो मरी वियसि। बहरहाल ऑफिस खोले जीअं ॿाहिरि निकितसि त साईं जो मूंखे ॾिठो, जी शाबाश थी बाबा, ईअं चई साईं वञी अंदरि वेठा। सो उहो लाइब्रेरी वारो जेको चौकीदार हुयो उनखे अंदरि घुरायूं, हुनखे चयूं त पंहिंजे पीउ खे बि वठी आहे, अली मोहम्मद खे वठी आहे। हू ॿाहिरि आयो, हुन चई मूंखे ॿुधायो। हाणे हिते वरी डपु बाबा जो बि, वरी बेइज़ती वारी ॻाल्हि बि त यार हाणे इहो सभिनी खे ख़बर पवंदी जेको आहे, ऐं ड्यूटी ते सुतो पियो हुउसि, मरी वियसि मुंहिंजो यार। बसि पोइ ॿियो त कुझु सम्झ में न आयो मूंखे। हमज़ो नालो हुयो चौकीदार जो, लाइब्रेरी जो जेको चौकीदार, हुनखे रोकियमि, यार तूं 2 मिंट बीह। ऐं हलियो सिधो साईं वटि ऑफिस में, हथी जोड़िया मूं चयो साईं ग़लती थी वई साईं मूंखां, तव्हां पाण ॾिसो साईं टाइम निंड जो त हुयो कोन, ऐं जेका सिचुएशन हुई, जेका ॻाल्हि हुई, सा मूं जीअं जी तीअं साईं सां कई। सो मूं चयो ईअं निंड अची वई मूंखे,
त मूंखे ॾिसी थोरो वरी मुस्कुराया, चयो मां ठीकु आहे भला हुनखे हमज़ो किथे आहे, मुंहिंजो साईं ॿाहिरि बीठो आहे, चयो हुनखे मोकिलीसि। हमज़ो वरी साईं वटि वियो अंदरि, वापसि जेॾी महिल आयो त खिलंदो आयो उहो बि, चए बसि साईं मना करे छॾी आहे, तंहिंजे पीउ खे बि न वठी अची, हलियो हुनखे बि न वठी अची। बसि हितां खां अच्छा वरी मूंखे इहो डपु बि हुयो त ॾींहं जो इहा ख़बर ऑफिस में हलंदी, ज़ाहिर आहे उहो चांदनी चौक ते जीअं सभु वेंदा हुया, मिसाल कचहरियूं थींदियूं हुयूं त मूं चयो मरी वियसि, वरी बेइज़ती थींदी, ज़ाहिर आहे सभिनी खे ख़बर पवंदी, यार फयाज़ जेको आहे राति सुतो पियो, साईं ॿुधाईंदो त मूं हिनखे जले वरितो। इहो डपु अलॻि हुजे हाणे, पर शुकुर जो किथे बि कंहिं जॻह ते बि इहो ज़िक्र न थियो त साईं माना कंहिंखे बि न ॿुधायो त को मूं फयाज़ खे राति जले वरितो, सुतो पियो हुयो आहे। हितां खां पोइ हिकिड़ो अजब सिलसिलो मुंहिंजो हिकिड़ो, ऐं ईअं चई सघिजे थो साईं चाइल्ड लेबर जीअं चवंदा आहिनि अॼुकल्ह, मिसाल 13-14 सालनि जी उमिरि खां ई मूं कमाइणु शुरू कयो हुयोसि। पहिरीं जिथे कमु कंदो हुयुसि उते हिकिड़ो मिसाल अहिड़ो सिलसिलो हुयो जो ॾींहुं राति हिकिड़ो बेइज़ती वारो माहौल हूंदो हो। माना जेॾी महिल हुन सेठ जी मर्ज़ी पए पटकी लाहे छॾे, जेॾी महिल मर्ज़ी पएसि, सो इहा शइ ॾाढी ॾुखी लॻंदी हुई मूंखे, पर छा कजे जो ग़रीबत वारो हाल हो। 300 रुपया महीनो मिलंदा हुया उन ज़माने। इन सिचुएशन मां निकिरी जॾहिं आयसि साईं वटि त इहा शइ पोइ ज़ाहिर आहे मूंखे ॾुखी हूंदी त यार मतां वरी हिते बि का बेइज़ती थी पए, यार मतां हिते का ॻाल्हि थी पए, का शिकायत थी पए। पर साईं जेका इज़त ॾिनी मूं हिन लाइक़ु शायदि न हुयुसि। हितां हिकिड़ो साईं जे फैज़ जो सिलसिलो जेको आहे उहो शुरू थो थिए मुंहिंजी ज़िंदगी में ख़ासि करे। पोइ घणो कुझु मूं पोइ कुर्ब इहो कयूं जो मूंखे चौकीदारी मां हटाए पाण सां गॾु रखियऊं एज़ ए पियोन ई। ॾिसण में भले पियोन ई हुयुसि, पर मूंखे चयूं बाबा तूं मुंहिंजो पीउ आहीं। हाणे डायरी मूं वटि हूंदी हुई, साईं जा टेलीफोन नंबर, कंहिंसां मिलाइणो आहे, कंहिंसां ॻाल्हाइणो आहे। ऐं केॾी महिल सोचां थो त शायदि इहा साईं को मुंहिंजी तरबियत पे कई हलाए। उते ई पोइ सभु कुझु मूं सिखियो, साईं खां ई ॻाल्हाइणु सिखियो, उथणु वेहणु, वॾनि सां कीअं ॻाल्हाइजे, नंढनि सां कीअं ॻाल्हाइजे। मूं पंहिंजी ज़िंदगी में जेकॾहिं बेग़र्ज़ मोहबत कंदे कंहिं माण्हू खे ॾिठो त उहो साईं काज़मी साहिबु हुया। अॼु हिन गर्ज़ जी दुनिया में बेग़र्ज़ मोहबत साईं नेमत आहे हिकिड़ी। मूं ज़रूरु कोशिशि कई आहे त जेको साईं खां सिखियो मूं त उन ते अमल करण जी कोशिशि कयां। मूंखे ख़बर न आहे त आउं कामयाबु थियसि या न थियसि, पर अॼु बि इहा ई कोशिशि आहे मुंहिंजी, जेसीं हयाती आहे, जेको कुझु मूं सिखियो साईं खां उन ते आउं कोशिशि कंदो अचां अमल करण जी। अलाह साईं मूंखे तौफ़ीक़ ॾे। सॼी ज़िंदगी साईं इहो चवंदा त बाबा इंसानु सॼी ज़िंदगी सिखे थो। ऐं हिकिड़ी ॾाढी सुहिणी ॻाल्हि कंदा साईं त बाबा मूं वटि को अकुल जो इंजेक्शन त कोन्हे जेको आउं तव्हांखे हणी छॾियां। ॾिसण सां सिखंदो आहे इंसानु, पुछण सां सिखंदो आहे, पुछणो न मुंझणो, इहे ॻाल्हियूं कंदासीं।